बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। हज़रत मखदूम क़िबला जमील साईं जिन जो प्रोग्राम ओडेरोलाल विलेज में सैयद मुमताज़ शाह हाउस ते आहे, जेको थोड़ी देर खां पोइ असां तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं हिन प्रोग्राम में मुअज़्ज़िज़ीन ऐं मोतबरीन जेके से शिरकत करे रहिया आहिनि ऐं असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। हीअ असांजो चेयरमैन यूनियन काउंसिल ओडेरोलाल हाजी मोहम्मद जुमन जयजो साहब ऐं ये सरदार सदाम हुसैन चंडियो साहब ऐं हेॾां वारे साबिक़ा चेयरमैन काज़ी मोहम्मद छुटल असांजो दोस्त ऐं ॿिया दोस्त बि हिन में शिरकत करे रहिया आहिनि, जेको असीं तव्हांखे ॾेखारींदासीं। हे सरदार अब्बास अली चांडियो, यामीन कुरैशी साहब ऐं सरदार हाजी इमदाद अली छुटो साहब। हे सरदार इमदाद अली छुटो साहब ऐं ये असांजो ख़िबर जो असांजो बहितरीन दोस्त हाजी मोहम्मद साले लाखो साहब सरदार ख़िबर खां ये तशरीफ़ फरमा थिया ऐं ही थोड़ी देर खां पोइ बाक़ाइदे प्रोग्राम जारी थींदो। हिन प्रोग्राम में असांजो जेको चीफ गेस्ट आहे हज़रत क़िबला मखदूम जमील साईं जिनन, जेके हिते ओडेरोलाल सैयद मुमताज़ शाह हाउस ते तशरीफ़ फरमा थींदा, जेको असां तव्हांखे ॾेखारींदासीं। हिन वक़्तु मुअज़्ज़िज़ीन ऐं मोतबरीन महिमाननि जी आमद शुरू आहे, जेको असां तव्हांखे लाइव ॾेखारियूं पिया। ईंदे चवनि आ ऐं वेंदे चवनि वे, छॾे सारो ॾे वञे अङण उन्हनि जे। हे मोहबत जा मेला ऐं मोहबत जूं महफ़िलूं इंशाअल्लाह जारी सारी रहंदियूं। हे असांजो हे सरदार रज़ाक अब्दुल रज़ाक छुटो साहब ऐं हेॾां ही असांजो सीनियर दोस्त हाजी गुलबेग हाजी ओस्मान ऐं हाजी ओस्मान वरिया ऐं मामू गुलबेग मोरूजो साहब, जेके महफ़िल में पहुची विया आहिनि। ऐं थोड़ी देर खां पोइ साईं जमील साईं जिन जा बि हिते तशरीफ़ फरमा थींदा ऐं महिमाननि जी आमद शुरू आहे, जेके असां तव्हांखे ॾेखारियूं। GM खुश्क साहब महफ़िल में पहुची चुका आहिनि ऐं हुन जा दोस्त ऐं हुनजी टीम बि हिते महफ़िल में पहुची चुकी आहे ऐं बाक़ी दोस्तनि जे अचण जो सिलसिलो बि जारी आहे। साईं वली मोहम्मद ऐं हुनजी टीम बि हिते महफ़िल में पहुची चुकी आहे। सरदार वाहिद बखी खोसो साहब ऐं सरदार हाजी अब्दुर्रहमान खोसो साहब ऐं मोहम्मद इब्राहिम खोसो साहब महफ़िल में पहुची चुका आहिनि पंहिंजी टीम समेत, पंहिंजे बिरादरी ऐं दोस्तनि समेत। ऐं बाक़ी दोस्तनि जे आमद जो सिलसिलो बि जारी आहे, जेको असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया।
महफ़िल जो चीफ गेस्ट हज़रत मखदूम जमील ज़मा साईं जिन हूंदा, जेके थोड़ी देर खां पोइ तशरीफ़ फरमा थींदा। असां तव्हांखे लाइव ॾेखारींदासीं। प्रोग्राम जारी सारी आहे। हीउ प्रोग्राम हज़रत मखदूम क़िबला जमील साईं जिन जे मान में रखियो वियो आहे ऐं महिमाननि जी आमद शुरू आहे, जेका असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। कुझु देरि खां पोइ साईं जिन तशरीफ़ फरमा थींदा, उहो बि असां तव्हांखे लाइव ॾेखारींदासीं। सरदार जावेद अख्तर सिद्दीकी साहब महफ़िल में तशरीफ़ फरमा थिया आहिनि। साईं हाजी अब्दुल अज़ीज़ शाह साहब सैफ़ हिन महफ़िल